कुर्बान मरी। जसकम सकरन पारा मरकजी अगवान सरफराज मेमन की अगवानी में अगवानन ते केसनि गिरफ्तारन खिलाफ बे ॾींहुं बि नेशनल प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौके ते मसूद शाह, मोहड़ो मीर बहर, बरकत जलबानी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंधी क़ौम जीअं ॿिटे निज़ाम ख़िलाफ़ हुक्मराननि जो घेराव करे घरनि ते तवा टंगिया हुआ ऐं मजबूरन हुननि खे इहो निज़ाम वापसि वठिणो पियो हो, हाणे वरी सिंधी क़ौम मुतहिद थी सिंध जे वजूद जी बका लाइ मैदान ते आई आहे। ईंदड़ इलेक्शन में हुननि हुक्मराननि खे सिंधी क़ौम खे मुंहुं ॾियणु ॾुखियो बणिजी वेंदो। उन करे असां चऊं था त सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां नाइंसाफ़ियूं ख़तमु कयूं वञनि ऐं असांजे अॻवाननि ते मढ़ियल कूड़ा केस ख़तमु करे उन्हनि खे आज़ादु कयो वञे ऐं बेरिया टाउन मंसूबे समेत सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो करे जोड़ियल सभु मंसूबा रद्द कया वञनि। ॿी सूरत में ही तहरीक हुक्मराननि जो पीछो न छॾींदी।